जीअं त मुंहिंजी तकदीर जो उन्वान आहे त इल्मु रोज़गार जो ज़रियो न आहे। जनाब सदर, ही हिकु मंझल हक़ीक़त आहे त इल्मु रोज़गार जो ज़रियो न आहे, छाकाणि त इल्मु इंसान जी टीं अख आहे। इल्म जे करे इंसान खे अशरफुल मखलूक़ात जो ताज कराए मलाइकनि ऐं फ़रिश्तनि खां संदसि रुतबो मथो कयो आहे। हदीस नबी आहे त इल्मु हासिल करण लाइ चाहे मां खे चीन वञिणो पवे त बि वञो। उन मां साफ़ ज़ाहिर आहे त इल्मु हासिल करणु सभिनी ते फ़र्ज़ु आहे ऐं फ़र्ज़ में कोताही करणु गुनाह आहे। इल्म सां इंसान पंहिंजे मालिक ऐं ख़ालिक ऐं नेमतुनि जो शुक्र अदा करे सघे थो। इल्म सां इंसान हक़ ऐं सची वाट ते हली सघे थो। इल्म सां इंसान कूड़ ऐं सच खे सम्झी सघे थो। इल्म सां इंसान बुज़ुर्ग हिकु ॼणनि ऐं पाड़े वारनि सां सुठो सलूक करे सघे थो। इल्म खां सवाइ इंसान अंधो आहे। ऐं ईअं चवंदुसि त इल्मु रोज़गार जो ज़रियो न आहे। केतिरा ई अहल इल्म सुञाण पंहिंजो क़ौम ऐं मुल्क जी ख़िदमत करे रहिया आहिनि। हज़रत अली अलैहिस्सलाम जो क़ौल आहे त असीं पाण में ख़ुदा जी तरफ़ां विरासत ते ख़ुशि आहियूं त असां लाइ इल्मु आहे ऐं जाइल लाइ माल आहे, छाकाणि त माल लाइ ज़वाल ऐं फना जल्द अचण वारी आहे ऐं इल्मु बाक़ी रहण वारो आहे ऐं कॾहिं ज़ाहिर न थींदो। नाज़रीन, आख़िर में ईअं चवंदुसि इल्मु त आहे सच जी वाट उन ते हलंदो हल। पहाड़ पुरज़ा थी पवंदा अगरि इरादो आहे हेठल त हिन मौक़े ते वाइदो करियो इल्म खे रोज़गार जो ज़रियो न बणाईंदासूं ऐं पंहिंजे नंढड़नि खे इल्म जे ज़हरनि सां सींगारींदासूं त जीअं ईंदड़ वक़्त में पंहिंजे क़ौम ऐं मुल्क जी ख़िदमत करे सघूं। महिरबानी।